माइंड बाबा तव्हांजे हथ में अथव। माइंड कीअं ठहंदो आहे उहो हिन नेक्स्ट स्लाइड में तव्हांखे ख़बर पवंदी त माइंड ठहंदो कीअं आहे। माइंड खे जॾहिं ठाहिणो आहे त छो न सक्सेसफुली माइंड ठाहियो वञे या अनसक्सेसफुल माइंड ठाहियो वञे। छा ठाहियो वञे? सक्सेसफुल माइंड ठाहियो वञे। सक्सेसफुल माइंड हीअं ठहंदो, गौर सां ॾिसजो ऐं हिनखे प्रैक्टिकल लाइफ में आणिजो त इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी में तब्दीली ईंदी। सभ खां पहिरियां प्रोग्राम सेट थींदो आहे कंहिं बि नई शइ करण जो। सभ खां पहिरियां उन प्रोग्राम कीअं सेट थींदो आहे? तव्हां जेको ॾिसंदो ॿुधंदो एक्सपीरियंस ॾींदा, फैमिली, फ्रेंड्स, स्कूल, वर्क, मूवीज़, बुक्स, इन्हनि मां तव्हांजो प्रोग्राम थियणु शुरू थींदो। मिसाल तौर पाड़े में हिकिड़ा माण्हू जिन जो 4 ॼणा जो उहो वेही जेको गुलाम कंदा आहिनि प्रोग्रामिंग। असां उन सां वेठासीं, असांजी प्रोग्रामिंग कहिड़ी थी? तव्हांजे थॉट्स कहिड़ा ईंदा? पोइ नेगेटिव गिला वारा थॉट्स ईंदा। पोइ तव्हां छा सोचींदा रहंदो? सॼी गिला। सो प्रोग्रामिंग इज अ बेसिक कॉन्सेप्ट। तव्हां पंहिंजे माइंड खे खोराक कहिड़ी था ॾियो? तव्हां पेट खे खोराक ॾियो था न? यस सर। बट माइंड जी खोराक जेका तव्हां ही एक्सपीरियंस हासिल कयो पिया था, जेके शयूं ॾिसो पिया था, जेको कंटेंट पंहिंजे ज़हन में फीड पिया था कयो, जहिड़े क़िस्म जे दोस्तनि सां घुमो पिया था, ओड़े क़िस्म जो माइंड ठहंदो वेंदो। तॾहिं जॾहिं तव्हांजो प्रोग्राम ठहंदो, प्रोग्राम हिननि शयुनि मां ठहंदो आहे। जॾहिं प्रोग्राम ठहंदो त तव्हांजा ठहण शुरू थींदा बिलीव्स। प्रोग्राम असांजो ठाहियो वियो त असांजो मज़हब इस्लाम आहे, अल्लाह हिकु आहे, असांजो जेको नबी आहे उहो प्रोफेट हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। उन जो काबो जेको आहे सऊदी अरब में आहे, उते असांखे सजदो करणो पवंदो उन डायरेक्शन में। मस्जिद नबवी आहे ऐं उन खां पोइ 5 वक़्त निमाज़ पढ़णु ज़रूरी हूंदी आहे। इहा प्रोग्रामिंग असांजी कंहिं ठाही? असांजे पेरेंट्स ठाही। पोइ असांजो बिलीव थी वियो त असांजो मज़हब छा आहे? इस्लाम आहे। दुनिया जे कहिड़े बि कॉन्सेप्ट में, कहिड़े बि टॉपिक में तव्हां हिन शइ खे फिट कंदो, जहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन फीड कंदो, ओड़ो तव्हांजो बिलीव ठहंदो। जॾहिं बिलीव ठहंदो, बिलीव कीअं ठहियो? तव्हांजी प्रोग्रामिंग जे जहिड़े क़िस्म जी नॉलेज हासिल कई। सिर्फ़ु उन खां पोइ जॾहिं तव्हांजो बिलीव ठहियो त तव्हांजा थॉट्स अचणु शुरू कंदा। वेठे वेठे सोचूं, जहिड़ो ॿुधो, नेगेटिव ॿुधो या पॉज़िटिव ॿुधो, त थॉट्स बि ओड़े क़िस्म जा ईंदा। असांखे ॿुधायो वियो आहे त पॉज़िटिव थॉट्स, पॉज़िटिव सोच रखो, पॉज़िटिव सोच। पॉज़िटिव सोच सवाल ई पैदा कोन्हे थी सघे जेसिताईं तव्हांजी प्रोग्रामिंग पॉज़िटिव न आहे। सीएसएस ऑफिसर थियणो आहे या वकील थियणो आहे या जज थियणो आहे, उन मुतालिक़ सक्सेस स्टोरी जॾहिं तव्हां पंहिंजे माइंड में फीड कंदा वेंदो त ऑटोमेटिक बिलीफ थॉट्स तव्हांखे ओड़ा अचणु लॻंदा। रिसर्च चवे थी त असांजो ही दिमाग़ जेका इंफॉर्मेशन हिनखे ॾींदासीं, 50,000 थॉट्स ॾींहं में उन्हनि ते उहो सोचींदो आहे। असांजो दिमाग़ 50,000 थॉट्स, इन में पॉज़िटिव ईंदा, नेगेटिव ईंदा। पॉज़िटिव तॾहिं ईंदा जॾहिं तव्हां कंटेंट पॉज़िटिव हज़म कयो आहे, पॉज़िटिव माइंड खे कंटेंट ॾिनो आहे। जेकॾहिं नेगेटिव ॾिनो त नेगेटिव थॉट्स ईंदा ऐं उन मां चूज़ करणु तव्हांजो कमु आहे। जॾहिं तव्हांजा थॉट्स 50,000 इहे ईंदा त तव्हांजी फीलिंग्स ठहंदियूं। छा ठहंदियूं? फीलिंग्स। तव्हां हिते ख़ुशीअ जी ॻाल्हि त हिकिड़ी सोचो त एनर्जी डेवलप थींदी, मूड भलो थी वेंदो। दुख जी ॻाल्हि सोचींदो, फीलिंग दुख वारी ईंदी। परेशानीअ वारी ॻाल्हि सोचींदो त फीलिंग परेशानीअ वारी ईंदी। सो फीलिंग तव्हांजी सॼी वरी बि डिपेंड करे थी हिननि मथियुनि शयुनि ते। सम्झ में अची वई ॻाल्हि? उन खां पोइ जॾहिं फीलिंग्स ठहंदियूं आहिनि त तव्हांजा एक्शन ऑटोमेटिक ओड़ा थींदा आहिनि। सॼी उमिरि गिला ॿुधी एक्शन गिला वारा थींदा, ॿियनि जूं गिलाऊं करणु शुरू कंदासीं। सॼी उमिरि पॉज़िटिव असांजी डेवलपमेंट थी त एक्शन बि असांजा पॉज़िटिव थींदा, छो जो प्रोग्रामिंग ते ई सॼो सिस्टम हले पियो। जॾहिं एक्शन पॉज़िटिव थींदा, तव्हांजो डिसीजन ऐं तव्हांजो बिहेवियर हुनखे सॼो थींदो आहे त तव्हांजो जेको रिज़ल्ट थींदी उहो सक्सेस माइंडसेट थींदी। ऑलरेडी तव्हांजी ज़िंदगीअ में डेटा अची चुकी आहे, अलाए केॾो गंद भरे वेठा आहियूं। हाणे वक़्तु अची वियो आहे, कार्ड में बि ऑप्शन आहे फॉर्मेट करण जो। हाणे वरी तव्हांजे माइंड में हिकिड़ो ऑप्शन जेको नओं आयो आहे, लर्न, अनलर्न, रीलर्न। लर्न जेको बाय द वे असां सिखी विया आहियूं, नेगेटिव ग़लति थॉट्स हरू भरू अची विया आहिनि, उनखे वक़्तु अची वियो आहे अनलर्न करण जो।
उन्हनि खे अनलर्न कंदो तॾहिं नई शइ नई हिकिड़ी ॿी शइ सिखंदो जेके रीलर्न सॼो ईंदो आहे लर्न अनलर्न एंड रीलर्न छा आहे बाबा लिखियल वी आर a three part whole सभ खां पहिरियां असांजी बॉडी थी अचे बॉडी में ही 5 senses अची विया how many senses 5 छा थे 6 stages 5 कहिड़ा कहिड़ा जल्दी जल्दी ॿुधायो ओके गुड सुपर फास्ट वने खां पोइ अचे थो सोल हिन बॉडी ते तव्हां कमु कंदो सिर्फ़ खाइण पीअण में न्यूट्रिशन ते छा खाइण घुरिजे छा न खाइण घुरिजे केतिरो कहिड़ी शयूं बॉडी जे लाइ सही आहिनि बट बाबा सोल ते कमु तव्हां कंदो सोल जंहिंखे पर्सनैलिटी सॼो ईंदो आहे उन खां उन में तव्हांजो कॉन्शियस माइंड अचे थो सोल में थिंकिंग एंड रीज़निंग ऐं उन खां अलावा सब कॉन्शियस माइंड तव्हांजो बिलीव्स तव्हांजो एटीट्यूड फीलिंग इमोशंस ऐं मेमोरीज ऐं विल चॉइसेस इहो सोल इन ते तव्हां कमु कंदो सो कमु की कंदो जेको प्रोग्रामिंग असां पढ़ी आया आहियूं ऐं उन खां अलावा लास्ट जेको आयो आहे स्पिरिट मीनिंग पर्पस जेके जिन माण्हुनि ज़िंदगीअ में फ़ैसिलो कयो आहे उहे फ़ैसिले में कामयाब विया आहिनि वॾी स्ट्रगल खां पोइ उन्हनि हितां फ़ैसिलो कयो आहे स्पिरिट सां पंहिंजी स्पिरिट सां ऐं जेके असांजा रिलेशनशिप्स बि हूंदा आहिनि उहे बि इन ते डिपेंडेंट हूंदा आहिनि हिननि ते कमु कयो बॉडी त लादी थी अमेजिंग मशीन सोल ते ऐं स्पिरिट ते हिननि ते कमु तॾहिं थींदो जहिड़ो कंटेंट अंदरि तव्हां खाईंदो दिमाग़ खे ॾींदो ओड़ी रिज़ल्ट तव्हांखे मिलंदी सॼो इंसान हिन में समायल अथव हिन में हलो अॻिते बाबा वफ़ी आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान हाणे जॾहिं तव्हां रियल यू जी ॻाल्हि कंदो माण्हू एक्सेप्ट ई कोन कंदा घर वारा ई न कंदा हेवरनेस चरियो थो ॾेई जीअं सर ॿुधायो हाणे छा कजे इन ॻाल्हि खे कीअं हैंडल कजे सिंधी में छा चवंदा आहिनि तो के सुबुह खां जेकी गोलो ॾिनो पोइ जॾहिं को न करे कमु कबो आहे न तॾहिं कंदा आहिनि मिसाल हिकिड़ो निभागो ॿार हूंदो आहे वरी उनखे अचानक सिभाग छा कंदो आहे हा ओके सो 3 छा आहे बाबा लिखियल एक्सेप्टेंस फेजेस ऑफ रियल यू यानी तव्हां पंहिंजो पाण कीअं मञायो 3 फेज़िस इन जा घणा आहिनि बाबा 3 फेज़िस जेको पहिरियों फेज़ आहे पंहिंजो ड्रीम शेयर कयो कंहिंसां सभ खां पहिरियों उहे छा कंदा इहो त कोन थींदो इन जी वैल्यू न आहे क्रिटिसाइज़ यू सभ खां पहिरियों सेकंड छा कंदा वरी उते ई तव्हांजो मज़ाक उड़ाईंदा आने खां पोइ पर फुट चंदा इहो चरियो थी वियो सो पहिरियों फेज़ इहो आहे पहिरियों फेज़ छा आहे बाबा क्रिटिसिज्म जो फेज़ आहे जेको तव्हांखे बर्दाश्त करणो आहे छो जो तव्हां हुननि वांगुरु मीडियोकर न आहियो तव्हां डिफरेंट आहियो डिफरेंट था सोचो तॾहिं तव्हां ते इहो क्रिटिसिज्म थींदो सेकंड फेज़ छा थींदो रेजिस्टेंस थींदी माण्हू फिजिकली वेड़ भगाईंदा रिश्ता ख़त्म कंदा फाइट कंदा ऐं एक्सट्रीम क्रिटिसिज्म कंदा इहो ॿियो फेज़ आहे ये ॿ फेज़ ऐं टियों फेज़ छा थो चवे आख़िर में हू तव्हांजी एक्सेप्टेंस स्टार्ट थींदी ऐं उन खां पोइ चवंदा तव्हांखे प्रेज़ कंदा लव ॾींदा केयर स्टार्ट कंदा मूंखे ख़बर ई ही करण वेंदो ही वॾो होशियार हो मूंखां पुछो आहे न तव्हां मूंखे ख़बर आहे इहे ॻाल्हियूं पोइ शुरू थींदियूं जॾहिं तव्हां पंहिंजो ड्रीम अचीव कंदो सो बाबा पॉजिटिव कमेंट्स मिलण शुरू कंदा ऐं असांखे ख़बर ई वॾो होशियार हो वॾी होशियार हुई सो दैट्स फेजेस ऑफ the acceptance of real you so इते मां वरी चवंदुमि अॼु मूंखे आया ॾाढी वणे कॾी बबी आई आला रब्बे और तुम अपने परवरदिगार की the last यो मैसेज तो मौजूद आहे
ज़िंदगी जेका बि चेंज करणी आहे उहा तव्हांखे करणी आहे, हिन माण्हूअ खे करणी आहे, ॿियो केर बि कोन अथव, न टीचर अथव, टीचर गाइड ॾींदा, करणो तव्हांखे आहे। That's it from my side. Thank you very much.